नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर में खबर ॾींदड़ रानीपुर बरसा टाउन कमेटी सुबह दे रोज़ कुछ मुलाजिमन जो अगस्त जून मुकम्मल पगारों बंद पगारों में नाजायज़ कटौतिन खिलाफ टाउन कमेटी ऑफिस के अॻियां टाउन ऑफिसर मुहिबुल्लाह शाह खिलाफ ॿिए ॾींहुं बि एहतजाज जारी। आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन यूनियन तालका सुबह दे रोज़ नायब सदर गुलाम हैदर चन्ना ऐं ॿियनि मुलाजिमन एहतजाज कंदे चयो आहे त एहतजाज कंदे बाला हकाम खां मुतालबो कयो त नाजायज़ कटियल पगार ऐं बंद मुकम्मल पगारूं जल्द ॾियारियूं वञनि ऐं खुर्द बुर्द कयल रक़म जी इंक्वायरी कराई वञे। हिन वधीक ॿुधायो त 55 लखनि खां वधीक माहवार रक़म गवर्नमेंट पारां जारी कई थी वञे, जॾहिं त टोटल पगारूं 32 लख थियनि था, जॾहिं त टेरिन जी स्कीमूं पिणु पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि, जिन मां तमामु अख़राजात इहे पाण कंदा आहिनि। हिननि मुतालबो कयो त बचल रक़म काॾे थी वञे, जॾहिं त शहर में तरक़ियाती कम बि नथा थियनि। उन जे बावजूद मुलाज़िमनि जी पगारुनि मां 2000 खां 7000 कटौती कई वई आहे। हिननि मुतालबो कयो त मुलाजिमन जी पगारुनि मां कटौती कंदड़ टाउन ऑफिसर खिलाफ कार्रवाई करे असां सां इंसाफ कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।